नून लीग सिंध जे सूबाई सदर ऐं 216 भटियारी जे उम्मीदवार बशीर मेमण ॻोठ अर्ज़ी हकड़ा में यूसी हुसैन हिंगोरो, यूसी अर्ज़ी हकड़ा, यूसी उनेरोलाल विलेज ऐं यूसी उनेरोलाल स्टेशन जे अॻवाननि वडेरो मोहम्मद अयूब हिंगोरो, वडेरो गुलाम मोहम्मद हकड़ो, शुएब बलोच, फैज़न जत, नूर हसन शाह, यूसुफ हिंगोरो सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते ॼाणायल पीपी अॻवाननि बशीर मेमण जी हिमायत जो ऐलान कयो। हिमायत कंदड़ पीपी अॻवाननि जो चवणु आहे त मखदूम जमील हुननि खे 2022 जी महामोर में अकेलो करे छॾियो हो। हुन चयो त बरसात दौरान यूनियन काउंसिलनि जी आवाम खे बिल्कुलु नज़रअंदाज कयो वियो ऐं ईंदड़ इमदाद में मनपसंद माण्हुनि हवाले कई वई। हुननि जो इहो बि चवणु हो त हिननि अॼु ताईं अॻूणे एमएलए मखदूम जमील सभा खे तक में नाहे ॾिठो। नून लीग अॻवान बशीर मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हितां जे चूंडियल नुमाइंदनि भटियारी ज़िले जे अवाम खे कुझु बि नाहे ॾिनो ऐं इन में हितां जा स्कूल, रोड, रस्ता, अस्पतालूं सभु कुझु वीरान थियल आहिनि। ख़बर नाहे इहा बजट किथे ख़र्च थिए थी। बशीर मेमण जो चवणु हो त कामयाब थी ज़िले भटियारी जी क़िस्मत बदिलाईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची